पाक फ़ौज भी कीनिया में पाकिस्तान जे सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ़ जे क़त्ल वारे वाक़े जी मुकम्मल ऐं शफ़ाफ़ जांच कराइण जी दरख़्वास्त करे छॾी। GHQ पारां वफ़ाक़ी सरकार खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराइण लाइ इंक्वायरी कमीशन जोड़ी वञे ऐं इन हवाले सां इदारनि ते बेबुनियाद इल्ज़ाम हणंदड़नि ख़िलाफ़ भी कार्रवाई कई वञे। पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ़्तिख़ार चयो आहे त पाकिस्तानी सरकार खे अफ़सोसनाक वाक़े जी आला सतही जांच कराइण लाइ चयो वियो आहे। वज़ीर आज़म इन सिलसिले में कीनिया जे सदर सां बि राब्तो कयो आहे। DG ISPR चयो त जांच इन ॻाल्हि जी बि थियणु घुरिजे त अरशद शरीफ़ खे परॾेह वञणो छो पियो। हिन अफ़सोसनाक वाक़े जे समूरनि अवामिल खे ॾिसण जी ज़रूरत आहे। कीनिया जी पुलिस ग़लती तस्लीम कई आहे, पर केतिरा ई सवाल उथनि था। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त अरशद शरीफ़ हिकु प्रोफेशनल सहाफ़ी हो। बिना सबूत जे इल्ज़ाम हणंदड़नि ख़िलाफ़ पूरी क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॾिसणो इहो आहे त हिन वाक़े खे बुनियाद बणाए फ़ाइदो केरु खणी रहियो आहे।